नाज़िर सिंध समेत कराची में रमज़ान शरीफ़ महीने की शुरुआत थींदे महांगाई जो जिन बोतल में बाहर निकरी आयो है। रोज़मर्रा की शयुनि की ख़रीदारी में इज़ाफ़ो थियण सबब अघ चोट चढ़ी विया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त इंतज़ामिया नाले का शइ नज़र कोन पई अचे। हुकूमत महांगाई के कंट्रोल करण में बिल्कुल नाकाम थी चुकी है। पेश आहे कराची में अल्ताफ़ सना जी रिपोर्ट। नाज़रीन, इन वक्त असीं मौजूद आहियूं कराची के जोहर वारे इलाके में। रमज़ान शरीफ़ के भलारे महीने जो अॼु पहिरियों रोज़ो है। रोज़मर्रा की शयुनि की ख़रीदारी में केतिरो इज़ाफ़ो थियो है। अचो त शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो गुज़ारो कीअं पियो थिए ऐं महांगाई मुतालिक़ उन्हनि जो छा चवणु आहे। स्पेशली जॾहिं खां रमज़ानुल मुबारक जो महीनो आयो आहे, उन जी आमद थी आहे, त हिकु त ऑलरेडी इन्फ्लेशन एॾो वधियो आहे। ॿियो वरी इहो आहे त ही मुनाफ़े जेकी आहे, हर आम माण्हू परेशान आहे। जेको हिकिड़ो पगारदार तबिको आहे उहो ॾाढो परेशान आहे। त महांगाई ऐं ही बाबरकत महीनो आहे, उन में महांगाईअ खे माना हराम खोरी करे हिननि महांगाई हथ सां वधाई आहे। कुझु हुकूमत वधाई आहे, कुझु वरी हर माण्हू जंहिंखे जेतिरो वस आर आहे उहो पंहिंजे हिसाब सां महांगाई पियो माना वधाए पियो, जंहिंजो बर्डन आम माण्हू ते थो पवे। हर माण्हू जेको आहे त हिन महांगाईअ में परेशान आहे। हारी हुजे, कारोबारी हुजे, ज़मींदार हुजे, कंट्रोल कंहिं बि शइ ते कोन्हे। न कंहिं फ्लूट ते आहे। कंट्रोल करणु या महांगाई के घटि करणु गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे। बाक़ी दुकानदार हर को पंहिंजो मन घड़ जेको आहे रेटूं लॻाइनि थियूं। खाइण जे लाइ बि हारी या ग़रीब मिसकिन उन्हनि जे लाइ बि कुझु कोन्हे। हर को परेशान आहे। सब जगह डबल प्राइस हो गए हैं। मुझे बताएं, माह रमज़ान रहमतों बरकतों का महीना है। अल्लाह पाक इतनी बरकतें देता है, इतना, लेकिन यहाँ इंसान को, वो भी मुसलमान, अल्लाह अकबर, बस मैं क्या कहूँ बताएं। और पिस्ता और मरता जो है ना, वो गरीब ही है, अमीरों को तो कुछ भी नहीं है। महंगाई साईं तमाम वधिक महंगाई है। बस गरीब मानू जो जीअं तमाम जंजाल थी हुआ। हमें मतलब गरीब गुरबे के लिए बेहतर है रमजान में पैकेज करना चाहिए, ज्यादा आ जाए, मार्केट में ज्यादा अच्छी चीज आ जाए, मुनासिब रेट में चले तो गरीब रोजे रखे, इफ्तारी भी करे वगैरह करे। मुर्गी मां या छाजे करे डीलर रेट केरन कोन था। असां दुकानदार सड़ी आहियूं। असां दुकानदार में छापा था लॻनि, असां आधार में आहियूं। जे अगरि डीलर रेट केराईंदो, भीड़ वारा रेट केराईंदा त असांखे रेट सस्तो मिलंदो त असां सस्तो खपाईंदासीं। सम्झे पिया, महांगाई तेज़ थी आहे, तमामु हिसाब खां ॿाहिरि आहे। असां पाण मजबूर आहियूं, गुज़ारो कोन्हे को, सफ़ा गुज़ारो न आहे, कारोबार आहिनि कोन, सफ़ा परेशान आहियूं। पुछे था हाणे अटो भी ख़रीद नथा करे सघूं, पर मुर्गी जेका आहे दिलि घणी चवंदी आहे त मुर्गी बि वठी बाबा हूअं किलो न त अधु किलो, पर पा जी ताक़त बि असां में न आहे। छो जो वसाइल न आहिनि, महांगाई तमामु वधी वई आहे। हिकिड़ा मसइला न आहिनि, कई मसइला आहिनि। सर, महांगाई तो ॾाढी थी वियूं आहिनि। हींअर खाइण खां कमु चढ़ी वियो आहे। सर, 2 टाइम खाऊं था त माना जहिड़ो 3 टाइम त निहारियूं था पिया। हींअर खपे इमरान खान साहब खे त थोरो महांगाइयूं घटि करे। अॼु पहिरियों रोज़ो आहे ऐं पहिरें रोज़े में ई महांगाई में एॾो इज़ाफ़ो थियो आहे। हर चीज़ हुजे, सब्ज़ी हुजे, खंडु हुजे, दालियूं हुजनि, रोज़मर्रा जूं जेके इस्तेमाल जूं शयूं आहिनि घरेलू ज़िंदगीअ में। ऐं रहियो मसइलो इहो त इन्हनि ते आख़िर कंट्रोल केरु करे। वफ़ाक़ी हुकूमत ज़िम्मेवारी नथी खणे। तदा हिते सिंध में सिंध जी हुकूमत आहे, पीपल्स पार्टी जी, त उहो केरु अमल कराए उन ते। महांगाई हाणे बि CM साहिबु टीवीअ ते ॼण त रोए पियो वेठो त महांगाई वधी वई आहे। बाबा केरु कंट्रोल कंदो, केरु हुकुमरान आहे सिंध जो? वज़ीर आला तव्हां आहियो, DC तव्हांजा आहिनि, असिस्टेंट कमिश्नर तव्हांजा आहिनि, मुख़्तियारकार तव्हांजा आहिनि, पुलिस तव्हांजी आहे, SSP DP आहे, DIG। आख़िर कीअं रिलीफ मिलंदो आवाम खे? आवाम त हिन ज़ुल्म जे चकीअ में, महांगाईअ में ईअं पीसबो पियो वञे पियो। ऐं मां नथो सम्झां त को सिंध हुकूमत हिन ते कंट्रोल करे सघंदी। नाज़रीन, तव्हां शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु हुयो त महांगाई ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। इंतज़ामिया नाले का बि शइ नज़र कान पई अचे। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। कैमरामैन जावेद अहमद खान सां गॾु अल्ताफ़ चन्ना, मेहरान न्यूज़, कराची।